सिक्योरिटी फोर्सेज की कार्रवाईअ में नवो भारतीय हिमायती दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेज टांक ज़िले में गुझे इतलाती ऑपरेशन कयो ऐं फितनल ख़्वारिज जे ठिकाननि खे असराइते नमूने निशानो बनायो। सख्त फायरिंग की रिवट दौरान 7 ख़ारिजी मारिजी विया। लकी मरवत में कार्रवाई दौरान 2 मारिजी विया। ISPR तर्जुमान जे चवण त मारिजी वियल भारतीय हिमायती ख़ारिजियुनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथायो आहे। उहे दहशतगर्द मुख़्तलिफ़ दहशतगर्द कार्रवाईअ में मुलविस हुआ। सदर आसफली जरदारी वज़ीर अदम शहबाज शरीफ ऐं वफ़ाक़ी गरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां KP में भारतीय हिमायती दहशतगर्दनि ख़िलाफ़ ॿिनि कामयाब ऑपरेशननि ते सिक्योरिटी फोर्सिस के बेटा पेश। फौजी जी पेशेवरानी सलाहियतुनि जी वाखाण। अॻवाननि जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सिस वक़्त सिर कार्रवाई करे ख़ारिजियुनि खे मारियो। दहशतगर्दनि जे नापाक इरादनि खे मिट्टी में मिलाइण ते सिक्योरिटी फोर्सिस खे ख़राज तहसीन पेश कनि था। सिक्योरिटी फोर्सिस फितनल ख़्वारिज ख़िलाफ़ वॾियूं कामयाबी सां कार्रवाइयूं हासिल कयूं आहिनि। फोर्सिस खैबर पख्तूनख्वा में अमन क़ाइम करण लाइ पुरज़्म आहे। वफ़ाक़ी गरू वज़ीर मोहसिन नक़वी सां वक़्ती आमरीकी सफ़ीर नेटली बेकर की मुलाक़ात। गैर कानूनी इमिग्रेशन दहशतगर्दी के रोकथाम ऐं सिक्योरिटी शोबन में सहकार ते इत्तफ़ाक़। आमरीकी सफ़ीर तरफ़ां हर मुमकिन सहकार फराहम करण की ख़ातिरी। मोहसिन नक़वी जो चवण त गैर कानूनी इमिग्रेशन बाबत पाकिस्तान की पॉलिसी वाज़ेह आहे। हुकूमत उन हवाले से संजीदा कदम खणी रही है। फौज ते तनकीद असां बि कई पर असां बि कॾहिं गाड़ी लीक पार न कई। भचावा ॾे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे। PTI बानी के हवाले से न्यूज़ कॉन्फ्रेंस में फितरी ऐं कुदरती रद्दमल ॾिनो वियो आहे। जेकॾहिं PTI वारा दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग विड़ी नथा सघनि त उहे हिन जंग के इख्तियार भी नथा करे सघनि। शहीदनि जा जनाज़ा नथा पढ़ी सघनि ऐं भारतीय मीडिया के पाकिस्तान ख़िलाफ़ इंटरव्यू ॾियनि था त पोइ उहा ॿोली ॿुधंदा जेकी ॿुधी अथनि। सोशल मीडिया ते सभु कुछ PTI जी मर्ज़ी सां थी रहियो आहे। कराची के इलाइक़े गुजरी में मां ऐं धीअ क़त्ल। पुलिस मूजिब जवाबदार घरेलू छेड़े दौरान तेज़ धार औज़ार सां घरवारी ते हमलो कयो। धीअ मां के बचाइण आई। मुज़ाहिमत ते मां ऐं धीअ ज़ख़्मी थी पयूं। अस्पताल मुंतकिल करण दौरान ॿिन्ही दम ॾेई छॾियो। पुलिस जवाबदार समीउल्लाह के गिरफ़्तार करे वरितो। मक़तूला औरत जी सुञाणप कुलसूम बीबी ऐं धीअ जी 12 वरे जी मरियम जे नालनि सां थी आहे। 71 जी जंग में वतन के दिफ़ा में जान जो नज़रानो पेश कंदड़ मेजर शबीर शरीफ जो 54 शहादत जो ॾिहाड़ो अॼु मल्हायो पियो वञे। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल सैदासी मुनीर, नेवल चीफ ऐं एयर चीफ पारां भेटा पेश। मेजर शबीर शरीफ की कबर ते गुल रखण की तकरीब JOC लाहौर। मेजर जनरल फैसल गफ्फार की खास मेहमान तौर शिरकत। ISPR मूजिब 6 दिसंबर 1971 ते मेजर शबीर शरीफ बेखौफ थी दुश्मन के केतरनि जवाबी हमलन के नाकाम बणायो। शहीदन जो कुर्बानियों मुल्क की खुद मुख्तियारी ऐं सलामती की हिफाजत जो मजबूत थंब आहिनि। धरती धिंग धिंगाणन जी, हीअ धरती ॾाढन माणन जी, हीअ धरती राजन वारन जी, हीअ धरती आसर वाणन जी, हीअ धरती जुंगन जोधन जी, हीअ धरती मुंहिंजे दोदन जी, हीअ धरती गैरत वारन जी, हीअ धरती माणन प्यारन जी। धरती हीअ धरती, धरती हीअ धरती, धरती हीअ धरती। धरती TV ऐं सोब मीडिया ग्रुप के ऐलान सिंध की वहदत जिंदाबाद के सिरे हेठ सकाफती ॾियार के हवाले से सरगर्मियों उरूज ते पहुची वयूं। सिंध की कुंडकोर्छ ऐं वाण बस्ती में सकाफती तकरीबूं ऐं रैलियूं। नंढन तोड़े वॾन औरतुन की सकाफती ईद लाइ ख़रीदारी। वेस वॻा तैयार करे छॾिया। मुख़्तलिफ़ हंधनि ते सकाफती शयुनि जा स्टॉल क़ाइम। धरती धणी पारां सकाफती ईद भरपूर नमूने मल्हाइण जे वचन जो वर्जा।